अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नाअहल ऐं नालाइक खे बचाइण लाइ इंसाफ़ जे निज़ाम खे दाव ते लॻायो पियो वञे। वीडियो ठाहींदड़, रिलीज़ कंदड़, पैसा ॾींदड़ ऐं वठंदड़ PTI वारा ही कंहिंखे बेवकूफ़ बणाइनि था। लाहौर में ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त नून लीग खे टोड़ण जी तारीख़ी कोशिश कई वई, पर पार्टी न टुटी। असां ओपन बैलेट जा मुखालिफ़ न आहियूं। PDM इलेक्शनरी सुधारा चाहे थो, पर ताबेदार असां वेही ॻाल्हियूं नथा करे सघूं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त माज़ीअ में असांखे कानून साज़ीअ बाबति मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। सेनेट में अक्सरियत हासिल करण खां पोइ रुकावटूं ख़तम थी वेंदियूं। पिशावर में सेनेट चूंडनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराइण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे शिबली फराज़ चयो त अपोज़िशन पाण खे माज़ीअ खां अलॻि करणु नथी घुरे। शफ़ाफ़ चूंडुनि सां जमहूरियत निज़ाम बहितर थींदो। मूंखे सेनेट इलेक्शन लाइ वज़ीर आज़म ॿियो भेरो सीट ॾिनी, जेको एज़ाज़ आहे। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानीअ PDM जे गॾियल उम्मीदवार तौरु इस्लामाबाद मां सेनेट चूंड विढ़ण लाइ नामज़दगीअ जा फारम जमा कराए छॾिया। संदसि काग़ज़नि जी तस्दीक़ ऐं ताईद अॻूणनि वज़ीरनि शाहिद खाकान अब्बासी ऐं राजा परवेज़ अशरफ कई। ॿई यूसुफ रज़ा गिलानीअ सां इलेक्शन कमीशन बि पहुता। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि PTI जे पार्लियामानी बोर्ड सेनेट उम्मीदवारनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। पंजाब मां सैफुल्ला नियाज़ी, एजाज़ चौधरी, ओन अब्बास, अली ज़फ़र ऐं डॉक्टर ज़रका नामज़द। सिंध मां फैसल वावडा, सैफुल्ला अबड़ो PTI जा उम्मीदवार हूंदा। KPM मां शिबली फराज़, मोहसन अज़ीज़, ज़ीशान खानज़ादा, फैसल सलीम, नजीबुल्ला खटक, दोस्त मोहम्मद ऐं डॉक्टर हुमायूं चूंड विढ़ंदा। सानिया नश्तर, फलक नाज़ चतराली, गोरदीप सिंह KPM मां उम्मीदवार हूंदा। इस्लामाबाद मां हफ़ीज़ शेख ऐं फौजिया अरशद, बलोचिस्तान मां अब्दुल कादिर बलोच नामज़द। सिंध में सेनेट चूंडुनि लाइ पीपल्स पार्टी उम्मीदवारनि वॾे वज़ीर सां गॾु इलेक्शन कमीशन ऑफिस पहुची नामज़दगी फारम जमा कराए छॾिया। फारूक एच नाइक, शीरीन रहमान, सलीम मांडवेवाला, पलवा शाह खान, खैरुन्निसा मुग़ल, जाम मेहताब, ताज हैदर, शहादत ऐवान ऐं ॿियनि फारम जमा कराए छॾिया। शीरीन रहमान चयो आहे त सेनेट चूंडुनि बाबति सदारती ऑर्डिनेंस पार्लियामेंट जा हक़ फवाइण जी कोशिश आहे। हुकूमत खे सेनेट चेयरमैन जी बेतमादी रिथ दौरान शफ़ाफ़ियत इहा छो न यादि आई। PP अॻवान फरातुल्ला बाबर चयो आहे त हॉर्स ट्रेडिंग खे रोकण जे लाइ कानून साज़ी थियणु घुरिजे। ओपन बैलेट तरमीम लाइ तयार आहियूं, पर हुकूमत पूरो आईनी पैकेज आणे। इलेक्शन कमीशन 3 मार्च ते थींदड़ सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जी आख़िरी तारीख़ में 15 फ़रवरी ताईं वाध करे छॾी। उम्मीदवार हाणे सूमर ताईं नामज़दगी फारम जमा कराए सघंदा। पीपल्स पार्टी सेनेट जी चूंडुनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जी तारीख़ में वाध जो मुतालबो कयो हुयो। 2018 जी सेनेट चूंडुनि में वोट्स जी ख़रीदो फ़रोख़्त बाबति वीडियो स्कैंडल जी जांच कंदड़ वज़ारती कमेटीअ खे वीडियो ज़ाहिर कंदे सहाफ़ीअ खे ईंदड़ इजलास में बि घुराए वरितो। कमेटी उन्हनि माण्हुनि खां बि मालूमात वठंदी जेके वाक़े बाबति ॼाण रखनि था। इस्लामाबाद में इंसानी हक़नि वारे वज़ारत में कमेटीअ जो पहिरियों इजलास कंदी। वोटनि जी ख़रीदारी ऐं जमहूरियत खे नुक़सान पहुचाइण जे अमल जो जाइज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, शीरीन मज़ारी ऐं शहज़ाद अकबर ते ॿधल वज़ारती कमेटी उन ॻाल्हि जो पतो लॻाईंदी त वोटनि जी ख़रीदारीअ मां कंहिंखे फ़ाइदो पहुतो ऐं रक़म कंहिं फ़राहम कई। सिंध जे वॾे वज़ीर सूबे में कश्मीरी पनाहगीरनि खे आबाद करण वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। मुराद अली शाह चयो आहे त वालारियल कश्मीर जे पनाहगीरनि खे सिजावल में आबाद करण वारे मामले में का बि सदाकत न आहे। उन ॾस में वफ़ाक़ जो रुगो हिकु ख़त आयो हुयो, उन खां वधीक कुझु बि न आहे। इलेक्शन कमीशन ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त पीपल्स पार्टीअ जे सेनेट चूंडुनि लाइ 11 उम्मीदवारनि फारम जमा कराया आहिनि। उमेद आहे त सभई उम्मीदवार कामयाबी माणींदा। दौड़ शहर में सफ़ाई सुथराई न थियण ख़िलाफ़ SUP अॻवान डॉक्टर मुजाहिद रुस्तमानी ऐं जेस्कम अॻवान बादल बिरोईअ जी अॻवानीअ में एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे घुर कई आहे त दौड़ शहर में सफ़ाई सुथराईअ जे निज़ाम खे जल्द खां जल्द बहितर बणायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। दौड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी अदालतुनि जे फ़ैसिलनि जो एतिराम करे थी, पर इरिगेशन डिपार्टमेंट जा ऑफिसर अदालत जे फ़ैसिलनि जी ग़लति तशरीह करे इंक्रोचमेंट जे नाले सां शहरनि खे तंग करे रहिया आहिनि। SDO आपाशी दौड़ मोहम्मद सालिह सेतो हिकु बेअकुल ऑफिसर आहे जंहिंखे कानून जी ॼाण ई नाहे।
दौड़ मोरो रोड जा दुकानदार अकेला न आहिनि, असां उन्हनि सां हर मुआज़ ते गॾु आहियूं। SDO साले से तो फैलीग जो वंगारू आहे ऐं पाण कब्ज़ा माफ़िया आहे ऐं इरिगेशन जे प्लाटनि ते कब्ज़े में मुलविस आहे, जंहिंखे वार्निंग ॾियूं था त पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे, न त अहिड़नि खे सिधो करणु असांखे ईंदो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद जे ज़िलई सदर अली अकबर जमाली, PP सिटी सदर दौड़ ज़फ़र अली ज़रदारी सिटी ऑफिस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो। सिंध जी नियाणी बशीरा राजपर सां कराची में थियण वारे ज़ुल्म ऐं बर्बरियत ते एंटी क्राइम फॉर ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ खां चीफ ऑर्गेनाइज़ेशन चौधरी हमाद ज़िलई मलीर जी सोसाइटीअ जे तरफ़ खां मुज़म्मती एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ईरानी पेट्रोल जी रोकथाम जे लाइ सिंध में मेगा ऑपरेशन। वॾे तइदाद में पेट्रोल पंप सील कया विया, जंहिंमें कस्टम जे तरफ़ खां पेट्रोल जी स्मगलिंग, ख़रीदो फ़रोख्त जे ख़िलाफ़ कराचीअ में वॾे पैमाने ते कार्रवाइयूं। FIR कस्टम कोर्ट में रिपोर्टूं जमा करायूं। पडीदन में SDO इरिगेशन जे नाजाइज़नि ख़िलाफ़ शहरनि जो नुसरत कैनाल ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि खे बाहियूं पडीदन, नौशरफ फिरोज़ ऐं फुल रोड बंदि। ट्रैफिक जाम थी वई, जंहिं ते शहरनि जो चवणु हुयो त कब्ज़े जी आड़ में कूड़ियूं मापू कराए असांजा जाइज़ दुकान ऐं घर ड्राथा पिया वञनि। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।